सामैन पेश खिदमत आए शायर अमर साहड़ की किताब ख्याल कड़ो खड़काउन था मुंहिंजा ये चूंड। सामैन को ज़मानो हो जो वॾे असुर जो जीअं ई कुकड़ दस ॾींदा हुआ त सभई घरनि जी औरतूं उथी झंड जोटींदियूं हुयूं, खीर विलुड़ंदियूं हुयूं ऐं माल मेड़ींदियूं हुयूं या खूहनि तां पाणी भरण वेंदियूं हुयूं। मर्द असुर जो थी इबादत कंदा हुआ ऐं पोइ पंहिंजे पंहिंजे कम सांगे ॾुकीअ राति हेठि रवाना थी वेंदा हुआ। माल जे घूर पोयां ऐं बनी ॿारे ॾांहुं या कंहिं ॿिए कमकार सां असुर जो थी समूरा कम मोकिलाइण ॼण त उन वक़्त जे औरतनि तोणे मर्दनि जी इबादत हुई जेका हू वरी शौक़ ऐं ज़ौक़ सां अदा करणु सपुटाई ऐं सबाग जी अलामत सम्झंदा हुआ। सामैन वक़्त वक़्त जी ॻाल्हि आहे जो हाणे उहे असील कुकड़ रहिया आहिनि जेके असुर जो थी ख़ल्क़ ख़ुदा खे सुजा कंदा हुआ, बल्कि उन्हनि असील कुकड़नि जी जाइ हाणे झिरलू ऐं टिरुनि कुकड़नि वालारी आहे जिन खे न लथे जी ख़बर न उभरे जी। जेॾीमहिल ॾिस कुकड़ो को लॻी पई आहे, न उहे औरतूं रहियूं जेके महिनत मज़दूरी ऐं पुरे खे पंहिंजो मर्क सम्झंदियूं हुयूं, न उहे महीड़ा झंड रहिया जेके टोयो टोयो अधु कलाक अंदरि पीही उॾाणे छॾींदा हुआ, न वरी उहे खीर भटारा आहिनि जिन खे ॼाराए वॾनि कुननि में विझी असुर जो विलोड़ियो वेंदो हो। खीर विकिजी विया, झंड फिटी विया, माल बि ख़ैर का के वञी बचिया आहिनि। पाणी भरण वारियूं उहे पाणियारियूं ई लॾे वयूं औरतनि खां भरण ऐं सिबणो वियो त मर्दनि खां हर हलाइण ऐं मज़दूरी करण जी सत्या छॾाए हाणे पटे सटे पूरी करे सभई सुता पिया आहिनि। गुरन वारियो सिज कपार ते अचे तेसीं ताईं ज़ोरी कंहिंजे मुंहं तां छिके रली लाहे त वाह नत जो ख़ैर। अॻे सभई औरतूं ऐं मर्द गॾिजी रत विलोड़ींदा हुआ तॾहिं त बदतर थींदा हुआ ऐं हाणे जहिड़ा मर्द हॾराम तहिड़ियूं औरतूं। चवणी आहे त न को घटिताई घोट में ऐं न की कमी कुंवार में, मतिलब त लेखो सभिनि पासनि लाल लॻो पियो आहे।